सिंध जे महान ॾाहे सुजान सुगड़ लतीफ़ जे पारखू मोहतरम मिठो मेहरी जी यादि में हीअ लिखियल तहरीर। ग़रीब धनार अमीर ख़ान मेहरी जे घर में जन्म वठंदड़ मिठो मेहरी अदब में पंहिंजो आला मक़ाम हासिल कंदड़ शख़्स थी भरियो। पाण रुगो सुहिणो अदीब हो, पर उन सां गॾु सियासी समाजी अॻवान तौरु सुञातो वेंदो हो। संदसि शख़्सियत जा केतिरा ई रुख हुआ। मिठो मेहरी जी ज़िंदगी जो ॻच हिसो शहीद फाज़िल राव सां गॾु गुज़रियो। तंहिं करे मिसकीन माण्हू सां संदसि लाॻापो तमामु वेझो रहियो। हिन अवामी हलचल में तवील सफ़र कया, जिन मुसाफ़ितुनि खेसि वॾो मक़ाम ॾिनो। जॾहिं तहरीक जे मज़ामती जिदोजहद में अवामी तहरीक मैदान ते पेर पुख़्ता कया पिए, उन वक़्तु सिंध जा ॿ बहादुर किरदार फाज़िल राहू ऐं रसूल बख़्श पली जो ग़रीबनि पेरनि उघाड़नि माण्हुनि जी फ़ौज साण करे आवाज़ हक़ बणिजी मैदान ते निकिरी निर्वार थिया हुआ। उन मार्शलाई कारे दौर में अहिड़े मुदबर किरदारनि जी अशद ज़रूरत हुई जेके सुतल क़ौम खे जगाइनि त जीअं जबरियत ॾाढ नाइंसाफ़ी ख़िलाफ़ क़ौम उथी खड़ी थिए। ऐं उन हलचल में अहम किरदारु अदा कनि। उन वक़्तु ज़िया जे आमिरती दौर में जनरल ज़ियाउल हक़ इनक़लाबी शाइरनि जी शाइरीअ ते मुकमल पाबंदी लागू करे छॾी हुई। अहिड़ी सूरताल में मिठो मेहरी हिकु खुलियल किताब बणिजी हलंदे फिरंदे जलसनि जुलूसनि में स्टेज ते इनक़लाबी शाइरी पंहिंजे मधुर आवाज़ में पेश कंदो रहियो। ख़ासि करे इन्हनि शाइरनि जी शाइरी जो त हू ॼण यादि हाफ़िज़ हो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, इब्राहिम मुंशी, सरवेज सिजावली, मोहम्मद ख़ान मजीदी, हलीम बाग़ी, शेख अयाज़, हाफ़िज़ निज़ामाणी, जुमन दरबदर ऐं ॿियनि शाइरनि जी शाइरी सां सुजागी जा ॾीआ ॿारे माण्हुनि में शऊर बेदार कंदो रहियो। मिठो मेहरी खे पंहिंजे धरती पहिरें उघाड़ियुनि माण्हुनि ऐं उन सां गॾोगॾु शाइरीअ सां बेहिसाब इश्क़ हो। मिठो मेहरी उन इश्क़ मां ख़ुदि खे आख़िर ताईं आज़ादु न करे सघियो। हू बज़ाहिर फ़नकार त न हो, पर हुन जे आवाज़ में कुदरती कला हुई। जेका मिठास हुई, उन मिठास में एतिरो त सहर हो जेको सहर हर बाज़ोक ज़हननि ते तारी थी वेंदो हो। उहो सहर शायदि धरती जी अमानत हो, जे अमानत में हिन ख़यानत न कई। तॾहिं त मिठो मेहरीअ खे उन धरतीअ जे इश्क़ में खेसि मार्शलाई दौर में फटका बि लॻा त कोड़नि सां बि हिन निभायो हो। एतिरो मज़बूत जो खेसि वक़्त जा जाबर ज़ेर बि करे न सघिया। मिज़ाजनि मिलणो इंसान खिल मुख मिज़ा तबियतनि एतिरो त सजीदा जो हर कंहिं सां ईअं मिले जो खेसि अॻे ई सुञाणंदो हुजे। का बि मयार न कॾहिं को उज़ुर पेश कयईं। मिठो मेहरी में यकीनन एतिरियूं त ख़ूबियूं हुयूं जिन जो कोई छे शुमार न हो। पाण वफ़ादारी जो हिकु मिसाल क़ाइमु करे वियो, जंहिंसां हुन शख़्स जा नाता जुड़िया हुआ। उहे मोहबतुनि जा मीनार पाण साह जी आख़िरी सुॾके ताईं सलामत ऐं क़ाइमु छॾे वियो। मिठो मेहरी न रुगो हिकु अज़ीम इंसान हो, पर हुन सां गॾोगॾु दुखी दिलनि जो वेझ बि भलोड़ो हो। हुन शख़्स जी शख़्सियत जा केतिरा रुख हुया जेके केर बि परखे न सघियो हो। हू उदास दिलनि खे मुर्कुनि सां महकाए देरि न कंदो हो। जिते उदास महफ़िल हुजे, उन महफ़िल खे पंहिंजी तंज़ मज़ाह सां ताज़गी बख़्शींदे ख़ुशी महसूसु कंदो हो। संदसि मज़ाह में केॾी न कमाल जी पुख़्तगी हूंदी हुई। संदसि मज़ाह ॼण त कंहिं इबादत में शामिल हुजे, जेका इबादत ख़ुदा तरफ़ां खेसि नसीब थी हुई। पाण ग़मदिल दिलनि जो ग़मठार हो। हू मिसकीन न यतीमनि जो असलो यार हो। हुन जी तबियत में वॾाई गुरूर हठ ॿिन्ही कोन हो। संदसि वजूद वैदानियत सां वागिल रहियो। हिन भिटाई खे त चङी रीति पढ़ियो ऐं परखियो, पर भिटाई जी ॿोलीअ ते जेका महारत हासिल कई हुई, उहा ॼाण अॼु जे दौर में शायदि कंहिं हासिल कई हुजे।
भिटधणीअ सां संस इश्क ॼण हिन आशिक़ खे अज़ल खां पले पियो हो, जंहिं सोज़ में पाण रंगिजी वियो ऐं कॾहिं कॾहिं कंहिं कचहरी में चई ॾींदो हो त भिटाई घणो करे लाड़ी निज ॿोली पंहिंजे कलाम में इस्तेमालु कई आहे। भिटाई जो ही यगानू आशिक़ भिटाई जे कलाम में एतिरो त महू हूंदो हो जो अगरि किथे के महफ़िल में के भिटाई जो बैत ग़लति पढ़ियो त पाण फ़ौरन नोटिस वठंदे बैत खे सिधो करण सां उन बैत जी मुकमल तशरीह ऐं मफ़हूम दुरुस्त करे ॿुधाईंदो हो। न रुॻो ॿुधाईंदो हो पर फ़ख्रु महसूसु कंदो हो। भिटाई खे पढ़े त हर को वञे थो, पर लाखीणे लतीफ़ जे कलाम खे सम्झणु एतिरो आसान न आहे। भिटाई जेका ॿोली पंहिंजे कलाम में पेश कई आहे उन ॿोली खे असांजे नए नस्ल कॾहिं ॿुधो ई न आहे। तंहिं करे असांजा नौजवान भिटाई जी शाइरी खे अक्सर टोड़े मरोड़े पेश कंदा आहिनि, जेको अमल निहायत ॾुखो ईंदड़ आहे। वक़्त जी ज़रूरत आहे त असां पंहिंजनि ॿारनि ऐं नौजवाननि खे भिटाई पढ़ायूं ऐं भिटाई जो कलाम ई असांखे पंहिंजो रोशन मुस्तक़बिल ॾसींदो। हिन वक़्तु असां वटि लतीफ़ जा पार्क तमामु थोराई में आहिनि, जिन खे लतीफ़ जो कलाम हिफ़्ज़ आहे या त भिटाई जी शाइरी खे चङी रीति सम्झण जी सघ हासिलु अथनि। लाड़ खिते में मिठो मेहरी पहिरियों लतीफ़ जो पांधीअड़ो हो, जंहिंखे भिटाई जी शाइरी न रुॻो यादि हुई पर शाइरी जी माना मफ़हूम खे बि चङी रीति ॼाणंदो हो। मिठो मेहरी भिटाई जी शाइरी खे ज़ेर ज़बर ऐं पेश ताईं सम्झण जी महारत रखंदड़ अदीब हो, तंहिं करे बि भिटाई जो कलाम बहितरीन अंदाज़ में ॿुधाए दाद हासिलु कंदो हो। मिठो मेहरी जे ओचितो वफ़ात ते न रुॻो सिंध हिकु अदीब खां मारूम थी वई आहे, पर उन सां गॾोगॾु लतीफ़ जो कलाम हिकु शाहकार पेशकार खां मारूम थी वियो आहे। शायदि समूरे देश में को अहिड़ो पार्क हुजे जेको मिठो मेहरी या भिटाई खे मोहबत ऐं एतिराम सां पढ़ी पेश कंदो हुजे। दुआ आहे त अल्लाह तबारक ताला मिठो मेहरी खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए।